अस्सलाम वालेकुम। जी दोस्तों, तव्हां ॾिठो पंहिंजा ड्रामे जा पोयां एपिसोड। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो छा न थींदो, अॼु बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो को आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दोस्तों, दरअसल तव्हां ॾिठो त कीअं न हाणे चाकर ख़ान वॾी गेम खेॾे रहियो आहे अकबर ख़ान जी धीउ सां। उन खे ॾिसो कीअं चई तव्हां राति हिते रहो, पोइ सुहिणी तव्हां सां गॾाए ॾींदुसि। हू हिकिड़ी गेम खेॾे थो त अगरि हीअ राति हिते रही वई त मुंहिंजो इश्क जो इश्क बि थी वेंदो। ऐं यानी ओड़ो अकबर ख़ान खे गुस्सो ईंदो जॾहिं सुहिणी खे वठी वापसि वेंदी ऐं हिन जी दिलेरी बि मां चेक करे वठंदुसि केॾी हीअ दिलेर आहे। ऐं अकबर ख़ान पोइ धीउ ते गुस्सो कंदो, तूं राति उते रही आई आहीं चाकर ख़ान मुंहिंजे दुश्मन वटि, तूं मुंहिंजी इज़त तबाह कई आहे। ऐं इन खे बि चाकर ख़ान चैलेंज करणु चाहे थो, यानी पंहिंजी धीउ खां उहो नाराज़ थींदो ऐं हुनजी इज़त फालूदो थी वेंदी। सुभाणे मां मेणो ॾींदोमांसि त तुंहिंजी धीउ राति मूं राहे करे मां पोइ सुहिणी हथु कढियो आहे सुहिणी मां। यानी पोइ हिते जेको आहे हीअ छोकिरी आहे अकबर ख़ान जी धीउ, इहा राति रहण लाइ बि राज़ी थी वेंदी, चवंदी सुहिणी मुंहिंजे हवाले करे। हीअ चवंदो ठीकु आहे। यानी ज़बरदस्त सीन ॾिसण वटां हाणे तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में मिलंदा। अगरि अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में।